सिजावल के बासर सियासी शख्सियत अगवाणे ज़िले नाज़िम शफ़क़त शाह शिराज़ी के कमदार अशरफ आलमानी ख़िलाफ़ वापारी एसोसिएशन के अगवाण काउंसलरन की प्रेस कॉन्फ्रेंस। असांजे सर्वे मिल्कियत शफ़क़त शाह शिराज़ी के कमदार अशरफ आलमानी हथियारन के ज़ोर ते कब्ज़ो करे छॾियो आहे। वापारी अगवाण ऐं काउंसलर हाजी असलम मेमून ऐं हाजी अकबर मेमून डिप्टी कमिश्नर एसपी स्वाही अज़ीज़ टालपुर के बार बार शिकायत ॾियण के बावजूद असां सां को बि तदारुक न थियो आहे। शफ़क़त शाह शिराज़ी के पुट MPA MNA ऐं सिंध हुकूमत जो हिस्सो हुअण करे सरकारी मशीनरी उन्हनि जी साथ ॾेई रही आहे। असां कमज़ोर न आहियूं, असां हमेशह पुरअमन रहिया आहियूं। शहर में अमन अमान जो मसइलो पैदा करणु नथा चाहियूं, तंहिं करे असां सां इंसाफ़ कयो वञे। अगर शहर में अमन अमान जो मसइलो थियो त उन जी ज़िम्मेवार ज़िले इंतज़ामिया हूंदी। वापारी असां पंहिंजी मिल्कियत कानूनी तौर हाई कोर्ट मां वरिती आहे। अगर कंहिंखे बि एतिराज़ आहे त कोर्ट सां रिजू करे। हाजी असलम हाजी अकबर मेमण जी प्रेस कॉन्फ्रेंस। अमन अमान ख़राब थिए, इन जे करे असां कोर्ट में भी हली विया आहियूं। जॾहिं कोर्ट में असां हली विया आहियूं त उन कोर्ट जा नोटिस जेको आहे सो उन्हनि हमरान खे मिली विया आहिनि ऐं उन जे बावजूद भी उन खां पोइ असां ते ही जेको आहे सो रोज़ बरोज़ असांजी प्रॉपर्टियुनि ते माण्हू विहारे पिया वञनि। 3-4 ॾींहं खां वठी करे 25-30 मायूं विहारी वयूं आहिनि। अच्छा, उन में असांजा मोबिलिंग जा टावर आहिनि, जंहिंमां अॼु असांजे उन मोबिलिंग जे टावर में जिन सां उन जे असां खां 3 खां 5 सालनि खां पहिरीं एग्रीमेंट आहे, उनखे वरी उतां जेको आहे सो चौकीदार खे कढी पंहिंजा माण्हू विहारे उते तालो हयो वियो आहे। 2 NGOs वारा रहनि पिया असांजे उन बंगलनि में, उन्हनि खे राति ॾींहुं जेको आहे सो परेशान कयो वियो आहे त पंहिंजा बंगला ख़ाली करे असांजे हवाले करियो या असां सां एग्रीमेंट करियो। इन नाइंसाफ़ी जे ख़िलाफ़ असीं सरापा एहतिजाज थी करे अवां जे अॻियां इहे दांह रखूं था त इहो इंशाअल्लाह अज़ीज़ तव्हां इहो आला हुकाम ताईं तव्हांजो इहो आवाज़ु पुॼंदो। सोशल मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, प्रिंट मीडिया आहे ऐं अवां जे ताउन सां असां इहे प्रेस कॉन्फ्रेंस करे रहिया आहियूं। अल्लाह जे फज़लो करम सां असां वटि हाजी अकबर ऐं हाजी असलम जे नाले सां एग्रीमेंटूं आहिनि, जेके 2000 रजिस्ट्रियूं आहिनि, सभु कुझु आहे। 2009 में जेको आहे सो असांजी रजिस्ट्रियूं थियल आहिनि हाई कोर्ट मां, असां वटि सभु अथॉरिटियूं वग़ैरह आहिनि, पर हींअर ज़िले इंतज़ामिया उन्हनि सां मिलियल आहे।